कंधकोट मलहर शाह खे लॻल घारो 4 ॾींहं गुज़रण बावजूद बि नााहिल इंतज़ामिया बंदि न करे सघियो आहे। धरणी तहरीक जे ज़िले सदर हबीबुल्ला सिंधी जो चवणु हुयो त कंधकोट शहर जे गंदे पाणी जो निकाल आर्ज़ी तौर ते महूगी सिंध में आहे। असल निकाल गुडू में आहे। गुडू वारे निकाल जो पाइप लाइन बि क्लियर पर इंतज़ामिया पंहिंजी नाहिली सबबि बहाल न करे सघी आहे। शहर जो गंदो पाणी महूगी सिंध मां बि टाउन मुलाज़िम प्यारो सबसोई पारां बंदि करायो वियो आहे। गुडू वारे निकाल बि बहाल न करे सघिया आहिनि। तंहिं करे शाख जो कट असांजी ज़मीन ते हुयो। असांजो मवेशी माल लाइ बीठल सॼो गाह ॿोड़े तबाह कयो वियो आहे। हबीबुल्ला सिंधी जो चवणु हो त TMO मक़सूद जतोई कॉल खणण लाइ तयारु न आहे। DC कश्मीर JPA अहमद खोसे खे बि इतला ॾिनो वियो आहे, पर अञा ताईं इंतज़ामिया को बि माण्हू न आहे पहुतो। असां इंतज़ामिया खां घुर कयूं था त शाख खे लॻल घारो फिलफोर बंदि करायो वञे ऐं असांजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। ॿी सूरत में दर ते धरणी तहरीक ऐं ॻोठाणनि तरफ़ां सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।